खैबर में मंशियात फरोशन पारां सोब रिपोर्टर आसिफ अली मल्ला के मौतमार धमकियूं मिलण खिलाफ़ खैबर प्रेस क्लब ते साफ़ियन एहतजाज कंदे चयो है त सेकाट ऐं हिन जे आसपास मंशियात जे आज़ार खिलाफ़ साफ़ी आसिफ मल्ला सोशल मीडिया ते पोस्ट हलाई त मंशियात फरोश जुम्मो चौहान आपे मां बाहर निकिरी वियो ऐं पिस्टल कढी साफ़ी आसिफ मल्ला के मौतमार धमकियूं ॾींदे चयो त सईदाबाद जे साफ़ी कासम कमराणी ऐं हिन जे साथियनि जी तव्हां हालत कोन ॾिठी आहे छा? आइंदा जे तव्हां सोशल मीडिया या अख़बार में मंशियात खिलाफ़ ख़बर हलाई त तुंहिंजो बि असर अहिड़ो थींदो जहिड़ो सईदाबाद जे साफ़ी जो थियो। इन लाइ खैबर प्रेस क्लब ते साफ़ियन जिन में अयाज लतीफ़ मल्ला, मज़र अब्बास मल्ला, निसार शोक, फयाज मल्ला, अब्दुल शोक, शेराज मल्ला, सनाउल्ला मेमन, इरफान शोक, दीपक कुमार जेरामाणी, प्रेस क्लब खैबर जे सदर माशूक अली कमराणी ऐं समाजी अगवान एहसन अली शाह, ज़हूर अहमद ख़ासकेली, अंजुमन अल हुसैनी जे अगवान हाजी खान मल्ला ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त प्रेस क्लब खैबर जे नायब सदर सोब रिपोर्टर आसिफ मल्ला के जिन मंशियात फरोश धमकियूं ॾिनियूं आहिनि हिन जे असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असीं IG सिंध, DIG हैदराबाद, RPO हैदराबाद, SSP मटियारी का मुतालबो था करियूं त मंशियात फरोश जुम्मो चौहान के गिरफ़्तार करे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे ऐं साफ़ी आसिफ मल्ला के फिलफोर तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे जीअं साफ़ी बिरादरी मां बेचैनी ख़त्म कई वञे न त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सोशल वर्कर एहसान अली शाह साफ़ी आसिफ अली मल्ला के मंशियात फरोशन तरफ़ां धमकियूं ॾियण ते मज़म्मत थो करियां ऐं SSP मटियारी DIG हैदराबाद खां मुतालबो था करियूं त मंशियात फरोशन के केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे ऐं उन्हनि खे सलाख़ुनि जे पुठियां आणियो वञे। जीअं त खैबर प्रेस क्लब जनरल सेक्रेटरी हुअण जे नाते जेको जुम्मू चौहान मंशियात फरोश आहे ऐं हू कुझु टाइम पहिरियां मुख़्तलिफ़ हुन ते फारूकनि ॾोहनि जूं ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे ऐं ॾोह बि कंदो। पोइ हाणे हू कुझु बासर माण्हुनि सां मिली करे ऐं कुझु इंतज़ामिया जा माण्हू आहिनि जेके उन्हनि सां हू मिली ऐं आसपास में सेखार ऐं उन भरपासे मंशियात जो कारोबार करे थो। अॼु सोबे रिपोर्टर जेको असांजो नौजवान सहाफ़ी आहे उनखे सेखार फिरी आयो, हुन पिस्टल कढी उनखे चयो त जेको सैदाबाद जे सीनियर सहाफ़ियुनि सां असरु थियो तोसां बि अहिड़ो असरु थींदो, जे न त तूं सुधरी वञ ऐं आईंदे लाइ असांजे ख़िलाफ़ु का बि पोस्ट न रख ऐं जे रखंदे त पोइ जेको हुननि जो असरु थियो तुंहिंजो बि इहो ई असरु थींदो। इन लाइ DIG हैदराबाद, SSP मटियारी, IG सिंध खां मुतालबो था करियूं त मंशियात फरोश खे गिरफ़्तार कयो वञे जीअं सहाफ़ियुनि खे तरफ़। जीअं त खैबर प्रेस क्लब जो वर्किंग कमेटी जो जेको आहे चेयरमैन 2 आहियां, मुंहिंजो मुतालबो अर्ज़ु इहो ई आहे IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां त अॼु जो जेको ही वाक़ियो हिते पेश आयो आहे सोब जी रिपोर्टर आसिफ मल्ला खे जेको आहे हिते मौतमार धमकियूं मंशियात फरोश जे तरफ़ां ॾिनियूं वयूं आहिनि। मंशियात फरोश जेको आहे जुम्मू चौहान आहे उहो हिते मंशियात हलाए थो ऐं वॾी मिक़दार में हुन मंशियात जेको आहे हिते खैबर ऐं उनजे भरपासे जे इलाइक़ा जेके बि सेखाट, बाउदरो, 10 दरी, मोरी ऐं ॿिया बि जेके अक्सर इलाइक़ा आहिनि उन जो मंशियात हले थो। ऐं मुतालबो इहो ई करणु चाहियां थो ऐं वस वारनि खे इहो ई चवणु चाहियां थो त ख़ुदा जेकॾहिं हिननि ज़ालिमनि खे मंशियात फरोशनि खे ईअं ई तव्हां छॾे ॾींदा त छा ही माना साफ़ीअ जो हक़ु आहे? हिकु बुराई जेकॾहिं असांजे समाज में थिए बि त उनखे असांजो रोकणु असां सहाफ़ियुनि जो हक़ु आहे, उन बुराईअ खे रोकियूं। जेकॾहिं न त माना पोइ असां उन शयुनि में मुलविस आहियूं। इन करे मुतालबो कयां थो त ख़ुदा फौरी तौर ते इन जुम्मे चौहान ज़ालिम खे गिरफ़्तार कयो वञे जंहिं अॼु सूबे रिपोर्टर खे धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं उनखां पोइ हुन पिस्टल ॾेखारियनि ऐं वरी हुन इहो बि चयो आहे त तूं यादि रख त जेको सईदाबाद महीनों ॿ पहिरीं जेको ॾाढे कासिम कमराणी सां जेको वाक़ियो पेश आयो, जीअं तव्हां सूबे सहाफ़ी आसिफ अली मल्ला मूं कुझु ॾींहं पहिरीं फेसबुक ते पोस्टूं रखियूं हुयूं मंशियात फरोश जे ख़िलाफ़ु जुम्मा चौहान जे जंहिं कुझु ॾींहं मट करे वरी उन खां पोइ मूं IG सिंध, DIG हैदराबाद, RPO हैदराबाद साबित अपील कई त ख़ुदा हिन जेको मंशियात खे बंदि कयो, न नस्ल खे तबाह न कयो वञे, महिरबानी करे हिन नस्ल खे बंदि जेको नशे खे बंदि कयो वञे। असां हिनखे अपील कई त उन खां पोइ अॼु सुबुह जो जुम्मा चौहान खैबर शहर अची करे मुंहिंजे वॾनि खे दान ॾिनी। उन्हनि कुझु माण्हुनि चयो असां हुनखे चऊं था, पोइ उन खां पोइ वरी खैबर शहर जी होटल ते हिकिड़ी में वेही मूंखे शोर विझी ऐं सेखार में जीअं आउं अख़बार ॾियणु वियुसि उते अख़बार ॾींदे ई मूंखे जेको आहे हिन पिस्टल ॾेखारे मूंखे चई त अॼु खां पोइ जे अगरि तूं मुंहिंजे ख़िलाफ़ु का ख़बर रखी आहे या कुझु कयो आहे त पोइ तोसां उहो हालत थींदी जेकी सैदाबाद जे सहाफ़ियुनि सां थी, जीअं उन्हनि ते तशदुद कयो वियो ईअं ई तोसां हालत कई वेंदी। अगरि अॼु खां पोइ का बि
पोस्ट रखी थी या का अखबार में ख़बर लगाई थी मूंखे मोतमार धमकी ॾेई रहियो आहे। ऐं IG सिंध DIG हैदराबाद RPO हैदराबाद साहब जिन खे अपील थो करां त ख़ुदा असांजी हेल्प कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।